अल्लाह जा बानड़ा नबी जे सरदार जा उम्मती आमिना जे लाल फरमायो ऐ सहाबा अल्लाह साईं जिम्मो खयो आ मां उन्हनि टिन ॻाल्हियुनि चवण वारनि खे बख़्शे छॾींदुसि। मुंहिंजो जिम्मो आहे। मौलाना मोहम्मद यूसुफ कांदेलवी देवबंदी जो हदीस जो किताब है मुंतखब हदीस, उनमें भी यह हदीस आंदी थई त जेको चवंदो रबीतु बिल्लाहि रब्बा व बिल इस्लाम दीना व बि मुहम्मदिन रसूला, जेको ऐलान कंदो त मां रब जे रब हुजण ते राज़ी आहियां। अल्लाह असांजो रब आहे। जो अल्लाह असांजो रब आहे। हथ मथे करे जो अल्लाह असांजो रब आहे। सुभाणे मता कोई चवे त यार तव्हां वटि तौहीद आहे ई कोन, तव्हां अल्लाह के मञो ई कोन था। असां चऊं था त अल्लाह असांजो रब आहे। पैदा करण वारो असांजो रब आहे। रोज़ी असाइण अल्लाह जे हथ में आहे। मानी करण अल्लाह जे हथ में आहे। जियारण अल्लाह जे हथ में आहे। मानी जेको आहे मारण अल्लाह जे हथ में आहे। पुट ॾियण अल्लाह जे हथ में आहे। हर शइ अल्लाह जे हथ में आहे। पर उहो जहान अल्लाह साईं पंहिंजे मोहम्मद जहान अल्लाह जो आहे। हर शइ अल्लाह जी आहे। पर अल्लाह साईं अख्तियार पंहिंजे महबूब खे ॾेई छॾियो। जेको चवंदो रबीतु बिल्लाहि रब्बा, मां पंहिंजे रब जे रब हुजण ते राज़ी आहियां। व बिल इस्लाम दीना, इस्लाम मुंहिंजो दीन आहे, मां राज़ी आहियां। सुभान अल्लाह जवाब। इस्लाम मुंहिंजो दीन आहे, मां राज़ी आहियां। व बि मुहम्मदिन रसूला, मुहम्मद असांजो रसूल आहे, असां राज़ी आहियूं। अल्लाह चवे तो त तूं ये टे ऐलान कर मुंहिंजे मथां वाजिब आहे त मां तोखे बख़्शे छॾियो। सुभान अल्लाह। वज तूं छा कयो अॼु इन महफ़िल में छो वेठो आहे? ज़मीन मिलंदी, शहर में प्लाट मिलंदो, नौकरी मिलंदी, भली में मिलंदी, को ॿियो फ़ाइदो पवंदो न। इहो ऐलान करण आयो आं, मलाइकनि खां लिखराइण आयो आं त क़यामत जे ॾींहुं शाहिदी ॾियनि त मां अल्लाह जे रब हुजण ते राज़ी आहियां। क़यामत जे ॾींहुं शाहिदी ॾियनि त मां इस्लाम जे दीन हुजण ते राज़ी आहियां। क़यामत जे ॾींहुं शाहिदी ॾियनि त मां महबूब मुहम्मद जे रसूल हुजण ते राज़ी आहियां। ही अल्लाह जी मेहरबानी आहे। सोनो रब फरमाए तो त जेको ये टे कम कंदो, टे ऐलान कंदो, मां उनखे राज़ी करे छॾींदुसि। अल्लाह जा बानड़ा रसूलुल्लाह जो शान तमाम वॾो आहे। अवां नेक आहियो, अल्लाह साईं अवां खे चूंडियो आहे। दुनिया में के अहिड़ा माण्हू बि आहिनि, अल्लाह साईं पनाह अता फरमाए, चवनि था त नबी साईं खे ख़त्मो ॼरायो, नबी साईं खे ॿारीअ जे ॾींहुं ख़त्मो ॼरायो। मूंखे दुख थींदो आहे त इन्हनि दोस्तनि पढ़ियो छा आहे? इन्हनि दोस्तनि क़ुरान पढ़ियो किथे आहे? क़ुरान खां पुछनि त सही, अल्लाह जा बानड़ा तूं इन महबूब खे बख़्शे छा सघंदे? इन महबूब खे तूं बख़्शबो कंहिं माण्हू खे आहे जेको गुनाहगार हुजे, ऐबदार हुजे, जंहिंमें का कसब काई हुजे, दुआ हुन जे लाइ